यूनाइटेड पार्टी सक्रंड पारां अॼु 3 ॾींहं बि सक्रंड थाणे जे मेन गेट आॾो डिविज़नल सदर फलक शेरोड, ज़िलई सदर मुजीब माछी, हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, कासिम सूमरो, मोहम्मद बचल ॾयो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में फुर थियल गाॾियूं वापसि न थियण ऐं वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ धरणो हयो वियो। इन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त क़ानून जी बालादस्ती न हुअण सबबि चोरनि ऐं फोरनि खे छूट मिलियल आहे, जेके बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे गाॾियूं फुर करे रहिया आहिनि ऐं ॾींहं ॾिठे जो धाड़ा हणी रहिया आहिनि। हिननि चयो त गाॾियुनि समेत मुकमल सामान वापसि थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। धरणे में अयूब खोसो, मोहम्मद खान गुदारो, शौकत हुसैन मेमण, यासीन मला, बशीर कीरो, इमामुद्दीन मला, बादशाह उन्नड़ ऐं ॿिया पिणु शरीक हुआ।